अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठूर बाबा आला बिन खरन ते बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन खरन ते चटा बेटी पार्ट नंबर 44। ही ॾिस खाधो पीतो गाहु पाणी फुल अथसि, तेल पाणी चेक बि कयो अथसि बड़ी आहे। हेतिरियूं मशीनियूं आहिनि, घणई क़िस्मनि जूं मशीनियूं आहिनि। मशीनुनि खे कंहिंखे ईंधन त कंहिंखे कहिड़ी ईंधन घुरिजे खड़ी आहे। ही जे ईंधन ज़रूरत मुताबिक़ न अथसि त कमु करण लाइ जे झुड़ी आहे। ही मुक़ररु वक़्त ते इहो कमु कहिड़ो थींदो, ज़रूरत मुताबिक़ जे फुड़ी आहे। हेकर ॿुढ खाधो पीतो हर रोज़ खाधो पीतो अथसि, आसव में त जुड़ी आहे। ही गौर सां ॿुढ, ख़ुशी घणी आहे, न आहे का ॻणती, न को टेंशन आहे, भरवसो बड़ी आहे। ही त सिहतमंद तंदुरुस्त आहे सही, न नटाण आहे न का अड़ी आहे। ही जोड़ी आहे, हीअ जोड़ी आहे उन रड़ीअ खे उन कम खे थियण लाइ करण जे खे मिठू ओके बि चवंदा आहिनि जो अहिड़ी आहे। ही जो लफ़्ज़ शाबाश आहे, इहो जे कमु कई तॾहिं बि शाबाश चवंदा आहिनि, जे कमु न कई तॾहिं बि शाबाश चवंदा आहिनि। अंदाज़ सिर्फ़ु चवण जो अहिड़ो फर्ज़ु आहे, अंदाज़ सिर्फ़ु चवण जो इहो फ़र्क़ु आहे। हेकर तोखे चवां थो ऐं कूलर तोखे छा चवां, जे वञे बर्फ़ ॻरियो त तोखे कूलर छा चवां। उन करे जे अचनि सजण त कहिड़ो पाणी उन्हनि खे प्यारियां, प्यार वारनि जो कहिड़ो हाल थींदो आहे, नाज़ुक कूलर तोखे छा चवां। इन करे वरण जी करे अञा महिल आहे, थियनि अङण ते ख़ुशियूं, तो सवा सराई न आहे, दिलि मन खे सुकून न आहे, अचो थियनि ख़ुशियूं। ॻाल्हियूं सभु विसारे अचो अङण ते, थिए ख़ुशी वहे ख़ुशि करण खां। उन करे चवंदा आहिनि, कावड़ में गुस्से में फ़ैसिलो न कजे, ख़ुशीअ में वाइदो न कजे, ए अक्सर कामयाब कोन थींदा आहिनि। हिन महिल ते तूं ई भली करे, तूं ई ॼाणी थो समीन बसीर, दिल में दुआ घुरूं पिया, दिलनि जूं ॻाल्हियूं तूं ई मामिलो सवलो सवलायूं कर, तोखे सभु मालूम आहे हाल अहवाल। अला साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तूं अल रहमान अल रहीम आहीं, तूं ई सिधो रस्तो ॾेखारीं, तूं ई सिधे रस्ते ते हलाहीं, तूं ई नेमतूं रहमतूं नाज़िल फरमाए रब पाक। अकेलो तूं आहीं जहाननि जा पालणहार, वास्ते करीम रहीम जे मिठूअ जा सभु नेक मक़सद मतिलब मक़सद पुॼाए पूरा कर। करियां थो अहवाल तोसां, तक़रीबन हर साल में सिज गिरहण ऐं चंड गिरहण थींदा आहिनि। मिठू मुंहिंजे देस मथां हर रोज़ सिज उभरंदे तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे।